एक ॿी अहम ख़बर अवां शेयर कयूं पिया। परॾेही वज़ीर इसहाक डार खे नायब वज़ीर आज़म बणाइण ख़िलाफ़ केस में वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। इसहाक डार जो उहिदो एज़ाज़ी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो जवाब इसहाक डार वटि डिप्टी वज़ीर आज़म जा अख़्तियार नाहिनि। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾी आहे। परॾेही वज़ीर इसहाक डार खे नायब वज़ीर आज़म बणाइण ख़िलाफ़ केस जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो आहे। इसहाक डार जो उहिदो एज़ाज़ी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो जवाब इसहाक डार वटि डिप्टी वज़ीर आज़म जा अख़्तियार नाहिनि। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾी। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ में रिपोर्टर ज़ुल्फ़ी चांडियो खां। जी ज़ुल्फ़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सिंध हाई कोर्ट में परॾेही वज़ीर इसहाक डार के नायब वज़ीर आज़म बणाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत ॿुधणी दौरान वफ़ाक़ी हुकूमत अदालत में जवाब जमा कराए छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जवाब जमा कराईंदे चयो आहे त इसहाक डार जो उहिदो एज़ाज़ी आहे। जवाब में उहो बि चयो आहे त इसहाक डार वटि डिप्टी वज़ीर आज़म जा अख़्तियार नाहिनि। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त जी ॿुधणी अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान चीफ जज सिंध हाई कोर्ट जस्टिस शफ़ी सिद्दीकी चयो त उन केस में का बि तकड़ वारो मामिलो न आहे। इसहाक डार जी नायब वज़ीर आज़म तौरु मुक़ररी ख़िलाफ़ वकील तारिक मंसूर दरख़्वास्त दाख़िल कई हुई। जी।